ही जेका लीडर ऑफ अपोजिशन मुखालिफ़ धुर जी अॻुवाणी जी जेका पोज़ीशन आहे सीट आहे उहो 7 अगस्त 2025 खां ख़ाली हाणे मतिलबु 6-6.5 महीना थी विया। ही अजीब पार्लियामेंट हुई जेका लीडर ऑफ अपोजिशन खां सवा हली रही। पार्लियामेंट खे हलाइण लाइ जेतिरो ज़रूरी लीडर ऑफ हाउस हूंदो आहे यानी प्राइम मिनिस्टर ओतिरो ई ज़रूरी मुखालिफ़ धुर जो। तंहिंखां पोइ इहो महसूसु थिए थो न अहिड़ी हरकतनि खां पोइ त असांजी पार्लियामेंट जी जेको माण्हू सीरियसली न वठंदा आहिनि, छाकाणि त ख़ुदि पार्लियामेंट ई पंहिंजे पाण खे अगरि सीरियस न वठंदी त ॿियो केरु हुनखे छो सीरियस वठंदो। सो महमूद अचकज़ई साहिब खे उमेदु आहे त ख़मीस वारे ॾींहुं ताईं अगरि को किथां सख़्ती न आई त थी वेंदा मुखालिफ़ धुर जा ॻाइण जा नोटिफिकेशन अची वेंदो। ऐं PTI बि चवे थी त हुननि जे अंदरि को धड़ाबंदी न आहे, तंहिंजे करे महमूद अचकज़ई ही थी वेंदो। हाणे सवाल इहो आहे त हीउ जेको राणा सनाउल्लाह चवनि पिया त मुखालिफ़ धुर जो महमूद अचकज़ई मुलाक़ात शहबाज शरीफ़ साहब सां करे ही उन ई ज़िम्न में गुफ़्तगू संडाल ॾिनी आहे राणा सनाउल्लाह त जेको मुल्क में मुज़ाकरात जो माहौल ठाहियो वञे, मुफ़ाहमत जो माहौल ठाहियो वञे, 5 वॾा वेही रहनि, 4 वॾा 5 वॾा अलाए केतिरा 5 वॾा त फ़िलहाल हू चए थो चलो हिकिड़े वॾे सां अपोज़िशन लीडर महमूद अचकज़ई मिली वठे, छाकाणि त महमूद अचकज़ई खे इहो मैंडेट बि हासिलु आहे इमरान ख़ान पारां त हू ॻाल्हियूं करे सघे थो। त ठीकु आहे, हिकिड़ो ज़ाहिर जॾहिं लीडर ऑफ अपोज़िशन थी वेंदो ऑफिशियली महमूद अचकज़ई पोइ त उहे बि मुलाक़ातूं असां वटि न थींदियूं आहिनि, असां वटि ज़ाती दुश्मनी थी वेंदी आहे। न त दुनिया में लीडर ऑफ हाउस ऐं लीडर ऑफ अपोज़िशन में 10 मुलाक़ातूं थींदियूं आहिनि। ऐं असांजे त आइन में बि आहे त मुख़्तलिफ़ उहिदनि जी मुक़ररी लाइ मिसाल चीफ इलेक्शन कमिश्नर आहे या अहिड़ा अहम उहिदा आहिनि जिथे ॿिन्ही जी मुशावरत ज़रूरी आहे। सो पोइ ॻाल्हियूं बि थी वेंदियूं। सो दैट मीन्स कि किथे न किथे हिकिड़ी सॉफ्ट नवाज़ लीग ॾेखारी आहे या ॾेखारण वारनि ॾेखारियो आहे त हिकिड़ो थोरो नरम रवैयो ॾेखारियो आहे त ठीकु आहे भला को रस्तो खोलिजे, सफ़ा हार्ड न थी वञे, सफ़ा सख़्तु न थी वञे, किथे को लचक ऐं नरमी बि ॾेखारिजे। PTI इन ई ॾींहंनि जे विच में हिकिड़े मुतालबो कयो पंहिंजे इजलास में PTI कयो त हिकिड़ो नओं चार्टर ऑफ डेमोक्रेसी कयो वञे, मीसाक जमहूरियत कयो वञे। हाणे मीसाक जमहूरियत जेको पहिरियों थियो सभिनी खे ख़बर आहे त बेनज़ीर शहीद ऐं नवाज़ शरीफ़ साहब ऐं ॿियूं मुल्क जे सवाइ MQM जे मुख़्तलिफ़ पोलिटिकल पार्टीज़ हुयूं, मुंहिंजे ख़्याल PTI लाइ हुन ज़माने हुई या न हुई हूंदी। त उन में छा तइ थियो ऐं हाणे छा तइ थींदो, हुन में बि जेके चीदा ॻाल्हियूं तइ थियूं उन में त इहे थियूं हुयूं न त भई मतिलबु जमहूरियत खे छाकाणि जनरल मुशर्रफ जो दौर हो ऐं इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी कमु न कबो, ही न थींदो, हिक ॿिए जे टंगूं न छिकबियूं, इहे सभु शयूं तइ थियूं मीसाक जमहूरियत में। त अॼु जेको सिस्टम ई हाइब्रिड आहे उन में वेठल हुन सिस्टम जी इतिहादी जमातूं मीसाक जमहूरियत कहिड़ो कंदियूं पोइ, या हिन दफ़े मीसाक जमहूरियत जी का ॿियूं शर्तूं हूंदियूं शायदि त ठीकु आहे हाइब्रिड में रहिबो पर हेतिरो रहिबो हेतिरो न रहिबो, लेकिन नवदलेस ज़रूरत आहे त शयुनि मुल्क में हिकिड़ो डायलॉग खोलिजे, छाकाणि त सिर्फ़ु ॻाल्हियूं करण सां आस्ते आस्ते मुल्क सां त जेको थिए पियो, लेकिन आस्ते आस्ते पॉलिटिशियन्स ऐं पॉलिटिकल माण्हुनि जे लाइ स्पेस बि ॾींहों ॾींहुं घटिजंदी वञे पई। त अगरि लेकिन केतिरी हिमत करे सघंदा इहो अलॻि सुवाल आहे। अच्छा, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे जॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं त माना किथे मुलाक़ात थिए, किथे ॻाल्हि अॻिते वधे, मीसाक जमहूरियत कजे या छा बि कजे, इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर दंग कंदियूं वञी जेका शुरूआति थींदी ख़ान जे ॿार अचण ते या ख़ान जे मतिलबु ॿार अचण ते सियासत करण ते। ॻाल्हि उहा ई आहे न, जेसिताईं हू ॻाल्हि न सम्झंदो, जेसिताईं हू का ॻाल्हि या कंहिं एग्रीमेंट ते नथो अचे त पोइ ॿाहिरि निकिरी करे साॻियो ई अगरि सिस्टम हलाइणु शुरू थी वञे, साॻियो ई अगरि जेसिताईं त कई दफ़े मूं बि गुज़ारिश कई आहे, ॿिया बि माण्हू इहो ई चवनि था, घणे भाङे जेके बाख़बर माण्हू आहिनि, आउं जेतिरो बाख़बर कोन आहियां त हाणे जे सोजरे ते ॻाल्हायां थो, पर मूं तव्हां काफ़ी अरसे खां चवां थो हाणे रुकावट इहा न आहे त ख़ान खे निकिरण में हाणे को रुकावट न आहे। काफ़ी साल 6-8 महीननि खां इहो मसइलो न आहे त जेके इक़्तिदारी धुर आहे या धुरियूं आहिनि
उहे ख़ान जी जेल मां निकिरण खे को मुखालफ़त कनि पियूं। मसइलो इहो आहे त ख़ान जेको निकिरण खां पोइ कंदो, मसइलो उहो आहे। ज़मान हाल जो प्रॉब्लम न आहे, ज़मान मुस्तक़बिल जो प्रॉब्लम आहे। त जेको ख़ान चए थो, फरमाइश करे थो त बाबा ही जेको आहे सिस्टम खे आउं न मञंदसि, जेको ठहियो आहे आफ्टर द इलेक्शन 2024 खां पोइ, सॼो 24 खां पोइ जेको बि सिस्टम ठहियो आहे, तरमीम बरमूं हर शइ, न तरमीमूं, न अलिफ, न बे, न ही पार्लियामेंट, कंहिंखे शइ खे आउं न मञंदसि। अच्छा बाबा, तूं न मञंदे त सिर्फ़ु दिली दिलि में न मञंदे, या हुन लाइ या रुगो बयाननि जी हद ताईं न मञंदे, या ॿियो कुझु बि कंदे, उहो हू बि पक नथो ॾे। त ॻाल्हि हीअ मुंझारो न आहे त ख़ान खे अॼु विच में जेके ॻाल्हियूं हलियूं हुयूं त हिन खे अडियाला मोकिले छॾियूं था, बनी गाला मोकिले छॾियूं था, ज़मान पाक मोकिले छॾियूं था, इवन केपी में शिफ्ट करण जी बि केपी में, इहे ॻाल्हियूं बेबुनियाद न हुयूं। लेकिन पोइ छा, हे चए थो त ख़ान साहिबु चए थो, मतिलबु इहे चए कोन थो, लेकिन मतिलबु या ईअं चइजे त नवाज़ लीग वारा ख़ान जी ॻाल्हि खे ईअं तशरीह कनि था त हू चाहे थो त अडियाला मां निकिरे सिधो वज़ीर आज़म हाउस अची वञे। मतिलबु हुननि पारां जेको आहे त भई हिकिड़ी केयर टेकर गवर्नमेंट ठाहियो ऐं फेयर इलेक्शन खे यकीनी बणायो। त पोइ हाणे फेयर इलेक्शन हिन वक़्तु अगरि मुल्क में थिया, जेको हींअर माहौल आहे, ऐं ख़ान ॿाहिरि अची वियो, त पाण सभु सम्झी सघूं था त हुनजो रिज़ल्ट छा ईंदो, पाण बि सम्झी सघूं था, ऐं हींअर हुकूमत वेठल धुरियूं बि सम्झी सघनि थियूं। तंहिंजे करे मसइलो ई सुभाणे जो आहे, मसइलो अॼु जो न आहे। ख़ान जी आज़ादी एॾो इशू न आहे। अच्छा, हाणे अगरि इन ते अचिजे थोरो, जे ख़ान जी आज़ादी इशू आहे या न आहे, जीअं पीपल्स पार्टी बि नंढिड़ो पुटको पंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्लिमानी इजलास विलास थियो आहे, हुनमें उन्हनि चयो त भई असां इख़्तिलाफ़, राजा परवेज़ साहिबु चयो त भई सरकार सां असांजा मामला सेट आहिनि, सरकार सां कोई इख़्तिलाफ़ न आहे, गवर्नमेंट सां कोई, ऐं असां ॿिन्ही जो इतिहाद में हुजणु ऐं कंटिन्यू रहणु पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे। त किथे जेके इहे ॻाल्हियूं हुयूं त भई ही को पाण में टुटंदा या पाण में को मसइला थींदा, अॼु उन्हनि उहो तासुर ॾियण जी बि कोशिशि कई, पर जेका कंटिन्यूसली ॻाल्हि हलंदी पई, सोहेल वड़ाइच साहिबु पहिरियां वाटर बाय जी ॻाल्हि कई, हाणे सोहेल वड़ाइच साहिबु चवनि था त गैर सियासी माण्हू ई कुझु अहिड़ा आहिनि जेके सम्झनि था पिया त भई ही सिस्टम सही नथो हले। त माना हू अगरि इतिहाद में मसइलो न आहे त पोइ ॿाहिरि मसइलो थो हले पियो। ॾिसो, इतिहाद त ही उन ॾींहं ताईं हलंदो, थियो बि इन करे हो, ऐं हलंदो बि उन ॾींहं ताईं जेसि ताईं हिन खे सघारी कुवतूं हिन इतिहाद खे हलाइणु चाहिनि थियूं। या त सफ़ा न त पीपल्स पार्टी नवाज़ लीग जो गॾु हलणु 6 महीना बि मुआवज़े खां घटि न हो, हलणो ई न हो। सो इहो मतिलबु जीअं बि मौलाना फज़ल रहमान बि चयो न त इहे थाबड़नि जे ॿई धुरियूं पाण में गिरते परते चल रहे, छाकाणि पाण में किथे ठहनि था।